हाय गाइस, वेलकम टू बैक माय चैनल जागृति सिंधी वर्ल्ड। मां जागृति हरवाणी तव्हांजो स्वागत करनी आहियां पंहिंजी वीडियो में। कंहिं भाइर भेण मूंखे कमेंट में लिखियो हुयो कि दीदी तव्हां वीडियो जे हेठों गाने जी तुकबंदी लिखंदा करियो त अरबी सिंधी तो मूंखे न ईंदी आहे। हाँ, मुंहिंजे पेरेंट्स खे ईंदी हुई, मां बि थोड़ी बहुत सिखी हुई, लेकिन टाइपिंग करणु थोड़ी ॾुखी थी वेंदी, त कोशिशि कंदमि मां उनखे देवनागरी सिंधी में लिखण जी। ऐं ॿियो हिकु हा कमेंट कयो हुयो कि तव्हां स्टेज शो कंदा आहियो छा? त मां स्टेज शो न कंदी आहियां, बाक़ी हा लिखण जो ऐं थोरो ॻाइण जो शौक़ु आहे। त जेके जानकार आहिनि, जेकी पूना में गीता दीदी चावला वाघोली में, नागपुर समाधा आश्रम में, या सतनाम साखी या जलगांव में कॾहिं वेंदा आहियूं ऐं जेके जानकार वेठा हूंदा आहिनि त माइक ॾेई छॾींदा आहिनि त हिकु अधु भॼन ॻाईंदा आहियूं असां बि, पर स्टेज शो न कंदा आहियूं छो त ज़रूरत न आहे। ऐं मुंहिंजे गाननि खे तव्हां भली ॻाए सघो था। जेकी उन्हनि मूंखे कमेंट कयो कि असां ॻातो आहे ऐं असांखे सुठो रिस्पॉन्स मिलियो आहे, त तव्हां ॻाए सघो था। इवन तव्हांजो अगरि कोई यूट्यूब चैनल आहे या फेसबुक आहे त बिल्कुलु तव्हां करे सघो था, ॻाए सघो था, मुंहिंजो गानो खई सघो था। मुंहिंजे तरफ़ों कॾहिं बि कॉपीराइट क्लेम न ईंदो, छो त मुंहिंजो उद्देश्य यूट्यूब ते बि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंधियत जो प्रचार करणु आहे, झूलेलाल जो प्रचार करणु आहे, न कि पैसो कमाइणु। पैसो झूलेलाल जी कृपा सां दया आहे, त बिल्कुलु तव्हां उनखे ॻाए सघो था। ऐं जय सिंधी जय सिंधियत। मां हींअर सुम्हणु वञा पई त ॾिठो कंहिंजो कमेंट, त मां चयो उन्हनि लाइ वीडियो ठाहे करे मोकिलियां त उन्हनि खे बि ॾाढी ख़ुशी थींदी। ऐं मां कोशिशि कंदमि कि जेको बि अॻिते मां कोई वीडियो ठाहींदमि सिंधी में, को गानो भॼन ॻाईंदमि त हेठों देवनागरी हिंदी में उन जी तुकबंदी लिखंदमि। हालांकि हिकिड़ो ॿियो इहो ऑप्शन आहे कि अगरि तव्हां उन खे हेठि डिस्क्रिप्शन में वेंदा आहियो त उहो गानो लिखिजी ईंदो आहे। कंहिं महिल उनखे सिंधी न सम्झ में ईंदी आहे, थोरो बहुत उन में बदलाव हूंदो आहे, लेकिन फिर बि मां कोशिशि कंदमि कि जंहिं महिल मां भॼन ॻायां त उनखे हेठों लिखां। हालांकि मूंखे लिखण जो शौक़ु आहे, काफ़ी भॼन मुंहिंजा बि हूंदा आहिनि। ऐं मुंहिंजो MA हिंदी लिटरेचर आहे, त मां काफ़ी पुस्तकां लिखियूं आहिनि ऐं काफ़ी पुस्तकनि जी समीक्षा कई आहे। त कहिड़ो कहिड़ो भॼन मां ॿिए कंहिंजो बि ॿुधंदी आहियां त मूंखे लॻंदो आहे कि इहो भॼन हीअं न हुजणु खपे, इहो भॼन ईअं हुजणु खपे, त उनखे मां ठाहे करे ॻाईंदी आहियां। ऐं कॉपीराइट क्लेम जो त सवाल ई न ईंदो, छो त मां उनखे करेक्शन कयो आहे, पंहिंजे आवाज़ में ॻायो आहे, त कॉपीराइट क्लेम त मूंखे न ईंदो। पर हा, तव्हां मुंहिंजो भॼन ॻाए सघो था, मुंहिंजे तरफ़ों तव्हांखे कोई कॉपीराइट क्लेम न ईंदो। जय सिंधी जय सिंधियत, जय झूलेलाल। प्रचार करो, सुठो आहे, छो त ॾिसूं था सिंधी जो लॉस थींदो वञे थो। अॼुकल्ह जेके घटि पढ़ियल बि हूंदा आहिनि, असां ॾिसंदा आहियूं, उहे वधीक शान मारींदा आहिनि ऐं पंहिंजे घरनि में हिंदी ॻाल्हाईंदा आहिनि। मां ॾिसंदी आहियां, आहिनि मुंहिंजा फ्रेंड्स बि आहिनि जेके 10th बि फेल आहिनि, लेकिन शान काॾे वञे माण्हू जी, त हिंदी ॻाल्हाईंदा आहिनि। पर मुंहिंजी उन्हनि खे बि रिक्वेस्ट आहे, मां नालो न खणंदमि, कि सिंधी में ॻाल्हायो, सिंधी जो प्रचार करो ऐं पंहिंजे ॿारनि खे सिंधी ॻाल्हायो। ऐं मां त ॾिठा आहिनि नया ॿार, उन्हनि खे त सिंधी में 11 चवनि 2 चवनि सम्झ में कान्हे ईंदो, 2 चवनि त सम्झ में ईंदो आहे। त कुझु बि तव्हांखे बि, हालांकि तव्हां मुंहिंजे भॼन पंहिंजो सुर तुकबंदी विझी सघंदा आहियो, छो त मां वटि ओतिरी सुविधा न आहे कि मां मतिलबु इंस्ट्रूमेंटल आहिनि कि ओतिरो मां करे सघां त पंहिंजो सुर और ताल बि विझी सघंदा आहिनि, नो प्रॉब्लम। यूट्यूब ते, फेसबुक ते, किथे बि आहे, तव्हां उनखे विझी सघो था पिया। ऐं जंहिं बि भाउ मूंखे कमेंट कयो आहे, उन लाइ मां कोशिशि कंदमि कि सिंधी में हेठि देवनागरी सिंधी में